नाज़रीन, हैदराबाद में वफाक पारा सिंध में पैदा कयल पानी जी हथरादू खोट खिलाफ पीपल्स हारी कमेटी पारा रैली कढी एहतजाज कया वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मुदस्सिर अब्बास। जी नाज़रीन, हैदराबाद में वफाकी हुकूमत पारा सिंध में पैदा कयल हथरादू खोट खिलाफ पीपल्स हारी कमेटी पारा ओल्ड कैंपस का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वही है। असीं रैली में शरीक अगवान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवण आहे? सभ खां पहिरीं असांजो इहो मुतालबो आहे जेको वफ़ाक जे तरफ़ां सिंध जो पानी जेको सिंध जे हिसे जो जेको पानी आहे उहो बंदि कयो वियो आहे, जेको पानी चोरी कयो वियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पानी ॾिनो वञे। हींअर जीअं सारियालो फसल आहे, आबादगार परेशान आहिनि, पहिरियां ई बुख बदहाली आहे जंहिंजे करे माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि ऐं हिननि वेतर सिंध जो पानी बंदि करे सिंध सां माटेली मावरो सुलूक कयो आहे। असीं वफ़ाक हुकूमत इमरान हुकूमत खां मुतालबो कयूं था त जल्द अज जल्द सिंध जो पानी हिसे जो पानी सिंध के ॾिनो वञे, वरना ही सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी। हिननि से वफ़ाकी गवर्नमेंट माटेली मावरो सलूक कयो आहे सिंध सां, इहा हथरादू हिननि खोट कई आहे। इन सिलसिले में पूरी सिंध सरापा एहतजाज में आहे, सरापा से एहतजाज में है। इंशाल्लाह ही अज थोरो धरणो है, इंशाल्लाह पूरे सिंध में ये धरणो बिलावल साहब पाण जो चयो आहे त मां जेको आहे सो पंहिंजो जेको पंजाब जो बॉर्डर आहे, सिंध जो बॉर्डर आहे, उन ते पाण एहतजाज माना धरणो हणंदासीं ऐं असां सां जेको आहे बिल्कुलु माटेली मावरो सलूक कयो आहे ऐं हथरादू हिननि पाणी जी खोट कई आहे। इन लाइ असां सरापा एहतजाज आहियूं। इंशाल्लाह अॼु 100 जे बराबरि आहियूं, इन खां वधीक जेको असां दायरो वधाईंदासीं। साईं, असांजो अॼु ही मुतालबो जेको आहे उहा जिया पहिरीं हिकिड़ी जंग आहे। वफ़ाक जे तरफ़ां सिंध जे माण्हुनि जे ईंदड़ पाणी जेको आहे जंहिंसां ज़मीनूं आबाद थियनि थियूं उहो पाणी बंदि करे हथरादू खोट खिलाफ़ सिंध जे माण्हुनि खे फाका कशी तरफ़ धिकियो थो वञे, सिंध जे माण्हुनि खे बर्बादी तरफ़ धिकियो थो वञे। अॼु सिंध जो माण्हू, सिंध जो हारी पंहिंजा क़ुरान पाक घरनि मां खणी वाहन ते कपनि ते वेही ज़मीनुनि जी आबादी लाइ इल्तिजा थो करे, उन ते पोइ बि वफ़ाकी हुकूमत न्याज़ी सरकार खे रहम नथो अचे। इन खां वधीक कहिड़ी हठधर्मी हूंदी जो सिंध हमेशा आबाद सरसब्ज रही है। वजीर आजम इमरान खान जब से गवर्नमेंट संभाली है तब से लॉकडाउन और कोरोना का मसला चल रहा है और लॉकडाउन की वजह से कारोबार पूरा बंद है, पूरी सिंध का, पूरे पाकिस्तान का। जो पानी आता था वो मजदूर खेती जो हारी नारी खेती दिहाड़ी करते थे उनको अभी पानी भी बंद कर दिया है। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो साहब ऐं पीपल्स हारी कमेटी मरकज़ी क़यादत की हुकूमत जे तव्हांखे ख़बर आहे त वफ़ाकी हुकूमत मुसलसल सिंध सां हर लिहाज़ खां ज़्यादतियूं पई करे। हिकु त मुल्क में महांगाई वधी वई आहे, माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे, ॿिए वरी लोड शेडिंग त अलॻि, उन खां पोइ जेको पाणी आहे सिंधू दरिया उहो आहे ई सिंध जो, उन ते बि जेको असांजे सिंध जे हिसे जो पाणी आहे उहो रोकियो पियो वञे ऐं तमाम घणी किल्लत आहे बतीन ठठो ॿियनि इलाइक़नि में ऐं दरिया असांजा सुकंदा वञनि, ज़मीनूं असांजूं गैर आबाद थी वियूं आहिनि।